मिठियाणी में पसंद की शादी करण तां भुरटे सोलंकी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ो धुरनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलनगर सबबि ॿ नौजवान क़तल, मक़तूलनि जे वारसनि जो नेशनल हाईवे ते लाश रखी धरणो। मिठियाणी थाणे जे अदोगोठ कांडेरो में संगाती तकरार तां भुरटे सोलंकी बिरादरी जी ॿिनि धुरनि में झेड़ सबबि ॿिन्ही धुरनि पारां हिक ॿिए मथां छिती फायरिंग करण जे नतीजे में ॿ नौजवान जावेद भुरटे ऐं सादिक भुरट क़तल थी विया आहिनि। जॾहिं त नौजवान जे क़तल थियण ते इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो आहे। धुरियूं मोर्चा बंदि थी वियूं आहिनि। जॾहिं त फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ फिरास वारो माहौल छाइंजी वियो। वाक़े बाद वारसनि मारिजी वियल ॿिन्ही नौजवाननि जा लाश नेशनल हाईवे नौशरो फिरोज़ ते रखी धरणो हुयो, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़नि दाईंदे ॿुधायो त सोलंकी बिरादरी जे माण्हुनि फायरिंग करे संदनि ॿिनि नौजवाननि खे क़तल करे ज़ुल्म कयो आहे। मुज़ाहिरीन अॼु सिंध एसएसपी नौशरो फिरोज़ समेत ॿियनि अफ़सरनि खां मुतालबो कयो त क़तल कयल ॿिन्ही नौजवाननि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। जंहिं बार डीएसपी नौशरो फिरोज़ धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे जाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी बाद धरणो ख़त्म करे लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल न्याया विया। ॿुधायो पिए त नारी सीमा सोलंकी नौजवान इशफ़ाक़ भुरट पारां पसंद जी शादी करण तां धुरनि में तकरार हलंदड़ हो, जंहिं तां हथियारबंदनि हमलो करे फायरिंग कई, जंहिं जे नतीजे में ॿ नौजवान जावेद भुरट ऐं सादिक भुरट क़तल थी विया आहिनि। ख़ालिद मशहूरी, कावश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मिठियाणी।